अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अंफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम मुबारिक अला हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मुझा प्यारा दोस्तों, बुजुर्गों, भाइरों, अज जी यह बाबरकत महफिल जेका हिन रूहानी आस्थाने करम आबाद शरीफ में मल्हाई पई वञे, हिन महफिल जो उन्वान आहे शान मदीना। मदीनो शरीफ असांजे आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुबारक ऐं मुतबर्रिक शहर आहे। इश्क वारन के यार भी वणंदो आहे त यार जो पार भी वणंदो आहे। चवंदा आहिनि त जंहिं यार जो पार न सुञातो उन यार भी न सुञातो। जंहिंजी मुहब्बत मदीने वारे साईं सां हूंदी, उन जी मोहब्बत मदीने वारे साईं जी निस्बत वारी हर शइ सां हूंदी। मजनू जी मोहब्बत लैला सां हुई। लैला जे शहर जो कुत्तो आयो त मजनू उन जा पेर चुमण लॻो। पाए सग बोसीद मजनू खल्क गुफ्ता ईंच सूद। गुफ्त गाहे गाहे ई सगे दर कुए लैला रफ्त फूद। माण्हुनि चयो तो चरिया कॾहिं कुतनि जा भी पेर चुमबा आहिनि छा? चई चरियो मां न आहियां, पर समझ तव्हां वटि बि नाहे। ही आम कुत्तो नाहे, ही मुंहिंजे महबूब लैला जे घिटियुनि में घुमण वारो कुत्तो आहे, जंहिंखे औरत सां मोहब्बत हुई त पंहिंजे उन महबूब औरत जे गलीअ जे कुतनि जा पेर पियो चुमे। जंहिंखे मदीने वारे साईं सां मोहब्बत हूंदी आहे, वो महबूब जे शहर सां मोहब्बत रखंदो। शहर में हलण वारे, गली कूचन में घुमण वारे कुतनि सां भी मोहब्बत ऐं निस्बत ऐं अदब रखंदो। दुनिया में लखे करोड़े शहर आहिनि, पर को शहर अहिड़ी इज्जत ऐं अज़मत वारो नाहे जहिड़ो शहर मदीने जो आहे। मदीने शहर जी जमीन अज़मत वारी, मदीने शरीफ जो हवाऊं फैज़ वारियूं, मदीने शरीफ जो पानी
जन्नत जो पानी। मदीना मुनव्वरा जी मानी बेहश्त जी मानी, सीने के रोशन करने वाली मानी। मदीने जा मानू भाग ऐं बख्त वारा मानू जेके मदीने वारे साईं जा पाड़े सिरी आहिनि। महबूब जो उहो मुबारक शहर जंहिंजे लाइ आकाए दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खुद अल्लाह खां दुआऊं घुरियूं हुयूं। मदीने वारे साईं जी विलादत मिलाद पाक थियो हो मक्के जे शहर में। केड़े शहर में ॻाल्हायो? मक्के जे शहर में। मक्को मुझे महबूब जो अबाणो शहर हो। साईं जन जो वालिद करीम हज़रत साईं अब्दुल्ला मक्के जो ॾाॾो अब्दुल मुतलिब अब्दे मुनाफ ॾाॾंग मुझे महबूब जो सब मक्का मुकर्रमा जो। ऐसी तई जो हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह पंहिंजे बच्चे इस्माइल के जेको महबूब जो वॾो ॾाॾो आहे इस्माइल अलैहिस्सलाम के ऐं महबूब जी ॾाॾी हज़रत बीबी हाजरा के अचे मक्के जे शहर में छॾे वियो। उन ज़माने खां वठी महबूबन जी निस्बत संदन घराणे जी निस्बत मक्के जे शहर सां हुई। पर जॾहिं ऐलान नबूवत फरमायूं त मक्के जा माण्हू मुखालिफ थी विया। मक्के जा माण्हू ईज़ाब ऐं अज़ियतूं ॾियण लगा। उन अबाणे शहर में जिते मुझे महबूब जी नंढपिण गुज़री, जिते महबूब जी जवानी गुज़री, जिते महबूब जूं अबाणन जूं यादूं वाबस्ता हुयूं, मक्के वारन एतिरो तकलीफ़ूं पहुचायूं जो महबूबन करीमन के रब जो हुकुम मिलियो त महबूब हाणे अबाणो शहर मक्को छॾे वञी कंहिं ॿिए शहर में आबाद थी। मुंहिंजा मौला मां तुंहिंजो नबी आहियां, तुंहिंजो रसूल आहियां, तुंहिंजे हुक्म जो फर्मा बरदार आहियां। जीअं हुकुम कंदे जाॾे चवंदे ताॾे हलियो वेंदुसि। पर मुंहिंजा मौला मूंखे मक्को ॾाढो वणे थो। हबीबन करीमन जेॾीमहिल मक्का मुकर्रमा खां निकिरण लगा, हदीस पाक में लफ्ज़ अचनि था शहर मक्का का थोड़ो बाहर निकरी ऐं महबूबन शहर मक्का के हीअं निहारियो तो सोने हबीब जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। महबूब रोअण लगा, मुंहिंजा मौला ही मुंहिंजो अबाणो शहर आहे, हिते तुंहिंजो घर आहे, बैतुल्लाह आहे, हिते हजर अस्वद आहे जेको जन्नत जो पत्थर आहे, हिते मुझे ॾाॾे इस्माइल जी सबील ज़मज़म जो मिठो पानी आहे। ए मुझा मौला सॼी दुनिया जे शहरन खां मूंखे महबूब ऐं प्यारो शहर मक्के जो आहे। मुंहिंजी दिल मक्के सां आहे। हाणे जेकॾहिं मूंखे मक्के मां कढी थो हुकुम ॾिनो थे, मां हुकुम जो ताबेदार आहियां, शहर मक्को छॾियां थो। पर हाणे मूंसां इहा महिरबानी कर जो मक्के मां मूंखे रुख़सत पई थो त अहिड़े शहर में रहाइजांइ जेको तुंहिंजो महबूब शहर। मक्को मुंहिंजो महबूब शहर आहे, पर हाणे मूंखे रहाए अहिड़े शहर में जेको तुंहिंजो महबूब शहर हुजे। रब करीम फरमायो, ओ मुझा महबूब, ओ मुझा प्यारा नबी, तू दिलगीर न थी, तोखे अहिड़े शहर में रहाईंदुसि जेको मूं अल्लाह जो महबूब शहर। हुकुम मिलियो त हबीब मदीना मुनव्वरा वञो। काॾे वञो? असुल नालो हो यसरब। जॾहिं महबूब आया, मदीना लफ्ज मदीना जी माना है रहण जी जाइ। मदीना लफ्ज जी माना है रहण जी जाइ। मुनव्वरा जी माना है रोशन शहर, रोशन रहण जी जाइ।
हदीस पाक में अचे थो त जंहिं ॾियारे ते मदीने वारा साईं मक्के के छॾे मदीने शरीफ में पहुता हुआ, उन ॾियारे ते मदीने जा पत्थर, वण, भिटियूं, खजूरनि जा दरख्त, मिट्टी, हर शइ चमकी पई, रोशन थी पई। उन ॾींहं खां वठी मदीने जो नालो पइजी वियो मुनव्वर, माना नूर वारो, रोशनी वारो। सुभान अल्लाह। घोटकी के मुनव्वर कोन चवंदे, सखर के मुनव्वर कोन चवंदे। लखे शहर दुनिया जा है न, कंहिं बि शहर के मुनव्वर न चवंदे। जे मुनव्वर शहर आहे त मदीने शरीफ जी। ऐं मक्को मुझे महबूब जो महबूब शहर हुयो, हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो प्यारो शहर हुयो। ऐं मदीने जो शहर खुद अल्लाह जो महबूब शहर। जेरी मल सोना हबीब अबाणु शहर छॾे मक्के के खैरबाद चई मदीना मुनव्वर में पहुता हिन त हुजूर दुआ जा हथ खया, अल्लाहुम्मा हब्बिब इलैना अलमदीनत कहुब्बिना मक्कत औ अशद्द हुब्बा। ए मुंहिंजा मौला, जे मक्के जो शहर मूंखे ॾाढो प्यारो हो, पर हाणे हीअं कर जो मक्के जे शहर खां मदीने जो शहर मूंखे पीणो मिठो बनाए। जेको मुझो प्यार मक्के सां उन खां पीणो प्यार मूंखे मदीने सां बणाए ॾे। ए मुंहिंजा मौला, जेकी बरकतूं, जेकी अजुर, जेकी सवाब, जेकी भलायूं, जेकी नेकायूं तो शहर मक्के में रखियूं हुयूं, मुझे मदीने में मूंखे पीणियूं करे ॾे। पुट कौन समझो? जेकी मक्के में तो सवाब रखिया हुआ, मुझे मदीने में मूंखे मीणा बनाए दे। जेकी भलायूं तो मक्के में रखियूं हुयूं, मुझे मदीने में पीणियूं करे दे। हुजूर दुआ घुरी, जिब्रील लही आयो। रब जो हुक्म मिलियो तो मुझा महबूब, वो मुझा सोना हबीब, जे शहर में मुंह तो के रहायो आ, इन शहर के मक्के का पीणियूं बरकतूं तो दी। साईं वरी दुआ घुरी, मुझा मौला, मक्के के मुझे दादे इब्राहिम हरम बनायो। हरम मक्की, इब्राहिम खलील जो हरम, ऐं मदीने के मुंह मोहम्मद जो हरम बना। मुझे करे हिन शहर के इज्जत वारो बना। रब फरमायो, हबीब, जेकॾहिं तुखे हिन शहर में रहायो थम त हाणे मुंहिंजो ऐलान ॿुध। या तैबत या मस्कीनत सअर्फ अजाजीरुक अला अजाजीरिल कुरा। ए मदीने जा शहर, ए सुकून ऐं राहत वारा शहर, ए फरहत वारा शहर, तुझे छतुन के मां रब सॼी दुनिया जे छतुन खां ऊंचो करे थो छॾे। यानी ए मदीना, तुझो शान, तुझी इज्जत, तुझो मर्तबो, तुझो मकाम सॼी दुनिया जे शहरन खां आला अरफ ऐं ऊंचो बणाए थो छॾिया। हाणे सॼी कुर्रे अर्द ते जेतिरा बि शहर आहिनि, जेतिरियूं बि नगरियूं ऐं बस्तियूं आहिनि, को बि शहर मदीना मुनव्वरा जो मट न आहे, मदीने शरीफ जो मिसल न आहे। हजरत इमाम मालिक साईं जी फतवा है। इमाम मालिक साईं जेको फिके मालिकी जो इमाम आ, उन जी फतवा है त सॼी दुनिया जे शहरन खां मदीने जो शहर वधीक इज्जत ऐं अज़मत ऐं शान वारो। ऐं जेको माण्हू, इमाम मालिक जी फतवा है, मन काल लितुराबिल मदीनते रदियतुन तुरिब बिही सलासीन दिर्र। जेको माण्हू हीअं चवे त मदीने जी मिट्टी सुठी ना है, जेको ज़बान सां ये लफ्ज़ चए मदीने जी मिट्टी जे बारे में, साईं फरमाइनि था त मां फतवा थो ॾियां उनखे 30 कोड़ा हणो।
जेको मदीने जी मिट्टी मां ऐब कढे उनके 30 कोड़ा हणी सजा जो चोस त तू पान गंदो ही मदीने जी मिट्टी में को ऐब आहे छो त जने मिट्टी मदीने जी ते महबूब कदम रखया हाय 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 जने महबूब जा कदम लगा त रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो त वल्लाहि इन तुराबुहा लमुमिना अल्लाह जो कसम त मदीने जी मिट्टी बे ईमान वारी आ चो मदीने जी मिट्टी बे हां सुभान अल्लाह सजी दुनिया जा शहर तव के शहर जी या खूबी खसलत नाहे जो न जी मिट्टी ईमान वारी हुजे या जेकरे खूबी मिली या सजी कायनात जे शहरन में या खूबी आहे त शहर मदीना जी आ जो इन जी मिट्टी भी ईमान वारी सुभान अल्लाह मदीना मुनव्वरा में हुजूर जे अचण का अग में वबाई बीमारियों पवंदियूं हुयूं जेको मानू इंदो उनके बुखार चढ़ी पवंदो हजरत बिलाल सही जो हिजरत करे आयो हजरत अबू बकर सिद्दीक हिजरत करे आयो बिनी के बुखार लगो ये हुड़कन पिया बुखार में ये मानू बुखार में तेज बुखार थींदो त गाल्हाईंदो आ पाण मुरादो गाल्हाईंदो आ त हजरत बिलाल पियो चवे त शैबा ऐं रबिया ऐं अबू जेल के खुदा जी लानत पोए जो असा के मक्के मो कढियो थन हिन शहर में आंदो थन जो असा बीमार थी पियायूं उनन के मक्के जे मुशरिकन के दुश्मनन के हुजूर जे मुखालिफन के लानत पिया विजन हजरत अबू बकर सिद्दीक ऐं हजरत बिलाल साईं बुखार जे हालत में ये पिया जो अल्लाह मक्को केडो भलो हो असा के मक्के मा हेडे कढी आया हन हिन शहर में आया हूं त असा बीमार थी पियायूं जेरी मल महबूबन करीमन पंजे असहाबन जी बुखार जी हालत के डिठो त हबीबन करीमन फरमायो त या अल्लाह मुझे मदीने जा बुखार मदीने जा तप मदीने शरीफ जू वबाऊ वन कुलहा इलल जुहफा जुहफा दे मोकिल जुहफा एकड़ो शहर हुयो मदीने का परे 150-200 किलोमीटर परे हबीबन दुआ घुरी मुझा मौला मदीने जा बुखार मदीने जू वबाऊ सब जुहफा दे मोकिल मुझे मदीने के शफा वारो शहर बनाए सही मुझे महबूब जी दुआ जो घुरी वही त मदीने में जा बुखार मुंतकिल थी विया बीमारियों हटी वियूं हाने क़यामत ताईं रब वायदो करे छडियो त महबूब तुझे शहर में वबा दी बीमारी कदे भी दाखिल न थी ऐं साईं फरमाए त वनकुल हुमाहा इलल जुहफा मदीने जे बुखारन के जुहफा दे मुंतकिल कर हाने जुहफा अन्या वो शहर मौजूद शहर फिटी वियो आ पर वे खूह बस्तियुन जा निशान अन्या तई मौजूद आहिन जडे भी को मानू वनी जुहफा का ये गुजरंदो न जुहफा जो पानी पियंदो बुखार चढ़ी विंदो ओ महबूबन जो फरमाए तो बुखार एडे मटा है 1000 साल गुजरिया है न पुत्र अन्या तई जुहफा में बीमारियों हन तप हन बुखार हन ऐ मदीने शरीफ में बीमार विंदा हन त चंगा भला भणजी के साह जी बीमारी हुजे फिफड़न जी बीमारी हुजे दिल जी बीमारी हुजे वो छा करे मदीना मुनव्वरा वनी भला थक जी पियायो गाल समझ में नथी अचे चो तो सही त मां समझा त सही त तवा के मुजी गाल मन में वे चो सुभान अल्लाह हां चुप जो रोजो त न रखे आया हो न जे के अल्लाह ज़बान ॾिनी आ सो गालाए जे के फिफड़न जी बीमारी आ दिल जी बीमारी आ वो हलियो वने मदीने शरीफ एकड़ो मानो पे जैसे बीमार थी पियो इंडिया दवा जे अरे मुझे तू इंडिया छाजे ला दो वनी दिल्ली ऐं कलकत्ते दो वनी तू वञ मदीने जे शफा वंड जे थी पई सुबह जो मदीने जी हवा घुलंदी आ न थदड़ी हीर घुलंदी आ ओभर पासे ॾऊं थदड़ी हीर हवा घुलंदी आ वो हवा जे सामू भी ही करे वडा वडा साह खणे मदीने जी हवा में वडा वडा साह खणे बीमारियों खत्म मर्ज खत्म दर्द खत्म रब जो वायदो आ त हिन शहर के जे हवाउन में रब शफा रखी
हिन शहर जे हवाउन में रब शफा रखी आ, छो त ही आम शहर नहीं, ही मोहम्मद मुस्तफा जो शहर आ। हिन जे ला मदीने वाले साईं खुद दुआऊं घुरियूं हन ही उहो शहर आ जे शहर में वञण सां अल्लाह ताला जल शानहू जूं रहमतूं ऐं बरकतूं मिलंदियूं आहिनि। सुभान अल्लाह। बख़्त वारा उहे जेके मदीने में पहुता। हिकिड़ो भेरो मदीने में रहिया, एक घड़ी को उन्हनि खे दीदार नसीब थी वियो त भाग जा दर खुली विया हुआ। सुभान अल्लाह। हबीबन करीमन खुद फरमायो आ त अल्लाह तव्हांखे तौफीक ॾिए त तव्हां मुंहिंजे शहर में अची रहो, मदीने में रहो, पंहिंजो घर बार उते ठाहियो मदीने शरीफ में। तव्हां मुंहिंजा पाड़ेसरी थियो त क़यामत जे ॾिहाड़े में मां तव्हांजी सिफारिश कंदुसि। जॾां कुरिया मूं हदीस पढ़ी ॾाढी दिल में तांघ हुई, पियो दुआऊं घुरां त मौला कॾहिं हू करम कंदे जो मूंखे मदीने जो महबूब जो पाड़ो ॾींदे। पोइ मदीना मुनव्वरा में हिकिड़ो सैयद सगोरो आले रसूल आ, भलारो आ, उन मूंखे चुसी मां तव्हांखे मदीने जो इकामो मुफ्त ॾियां थो, मदीने में रहो। मुंहिंजे लाइ त वक़्तु आ, उहो ॾिनई इकामो। वरी मदीने शरीफ में फ़कीर आहिनि, के जिद्दे में फ़कीर आहिनि, उन्हनि चयोसीं असां तव्हांजे लाइ घर मदीने में वठूं था, तव्हां महिरबानी करे पंहिंजो घर असांखे इजाज़त ॾियो, तव्हांजे लाइ घर असां किराए ते। ख़रीद करण जी त अजमी माण्हू ख़रीद नथो करे सघे, बाक़ी किराए ते। मुंहिंजो इहा मुंहिंजे लाइ वक़्त जी बाज़ी हूंदी जेकॾहिं मूंखे मदीने में घर मिले। पोइ मस्जिद नबवी खां एतिरो पंधु आहे जीअं ही बोर्ड आहे न करमाबाद जो, इन खां ॿीणो या टीणो पंधु थिए। बसि हीअं बांग ईंदी त घर मूं निकिरां त सिधो हरम पाक में पहुच, निमाज़ वञी तकबीर उला में शरीक थियां। ऐं मूंखे जॾां को इहो इकामो मिलियो, घर मिलियो, त मुंहिंजो घर असुल त मातली आहे न, पर हाणे मातली में एतिरो मुंहिंजी रहाइश कोन्हे जेतिरी मदीने शरीफ में। हबीबन जो हुकुम फरमायो त मुंहिंजे शहर में घर हुजे, तव्हांजो रहाइश हुजे, मुंहिंजा पाड़ेसरी सॾायो त मां क़यामत जे ॾिहाड़े तव्हांजी शफ़ाअत कंदुसि। इहा सआदत नसीब थी। इन जे करे मां पंहिंजे नाले सां गॾु मदनी लिखाइण शुरू कयो, छो त मदीने में रहाइश जो मिली, इकामो मिलियो, इकामत मिली, घर मिलियो। पुट तूं छो तो ॾुखारो थी? जेकॾहिं कंहिं कुते खे पंहिंजे दर ते मालिक रहाए, के कुतड़े के पंहिंजे दर ते रहाए, तूं छो तो नाराज़ थी? बदकार आया, गुनाहगार आया, निकम्मो आया, पर मुझे प्यारे पिरीअ जी मुझे नज़र आ, महबूब ही नायंदा। घर तो महबूब ॾिनो न, हुजूर करम कयो न, तूं जो नाले खां मदनी फाड़ी तो, यो मुंहिंजो नालो नथो फाड़ी, तूं ते एतिराज़ महबूब ते तो करी, हिन खे छो कर? मदीने जा माण्हू मिठा मूं ॾिठा, अजब तने जा इखलाक सुहिणा सुठा। मदीने जा माण्हू मूं कीअं ॾिठा तव्हांखे ॿुधायां थो, शान मदीने जो बयान करणो आहे। मदीने जा माण्हू कीअं आहिनि? वफ़ादार गमख़्वार ऐं यार वेस, सबाझा सदोरान तबीयत में तेज, सखावत उन्हनि जी आहे बेमिसाल, मिठा मोर माण्हू न कावड़ जलाल। सुभान अल्लाह। मदीना मुनव्वरा जे अंदर
जेकी साईं जे पाड़े में रहा मुझे हबीब फरमायो जने क्याम जो ॾियारो थींदो अन अव्वल मन तनशक्कु अनहुल अर्द सब का अव्वल जेका जमीन चीर भी मानू पंजे कब्रुन मां उथंदा त सभिनी का अव्वल पंजे मज़ार मां उथण वारो हुंदुस त मां मोहम्मद करीम हुंदुस मुझे साजे पासे नो अबू बकर हुंदो मुझे खाबे पासे नो उमर फारूक हुंदो जेडी मलहिया उठी हलंदुस मज़ार मजा त पेरी पेरी जन्नतुल बक़ीअ में इंदुस जेके जन्नतुल बक़ीअ में आरामीन उन्हन के उथारे पाण सा गड्डु वठी हलंदुस सुभान अल्लाह भाग वारा उहे जेके मदीने में रहा मदीने में मौत आयो मुझे पिरिय जा पाड़े श्री बणजी विया मुझे दिल पर मोहम्मद करीम जे पाड़े में वफात कयूं साईं फरमाए था क़यामत जे ॾियारे में इन्हन के पाण सां गॾाए पंहिंजे साथ में सलाड़े वठी हलंदुस सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह जो बाग वक्त हजरत किबला सही सोने सैयद आशिक अली शाह जेके पिरियन पंजो पाड़ो दिनो तमन्ना त हर को आशिक कंदो आ पर या साईं जी खुर रहे जेके यो करम कन जेते या मेहरबानी कन मां कने कने सोचींदो आया किबला साईं सैयद आशिक अली शाह रहमतुल्लाह अलैह जे बारे में त केडो बख्त केडो भाग उनन जो भलो जन के पिरियन पंजो पाड़ो नसीब फरमायो सुभान अल्लाह मुझा दोस्तों साईं फरमाइन था त मन मात एहदल हरमैने बासहुल्लाह मिनल आमिनीन यौमल क़ियामा जेके मदीने में या मक्के में बिनी हरमन में के हिकड़े हरम में मौत नसीब थी वने त क़यामत जे ॾियारे रब उन्हें के अमुन वारन में जा करे उथारींदो अल्लाह उन्हन के हिसाब किताब पुछाने का माफियूं ॾेई चवंदो त मुझे महबूब जा पाड़े चाहियो हलो ता जन्नत दे बिना चौ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या सुनो शहर हबीब जो जिया को चूंड चमन सुनो शहर हबीब जो जिया को चूंड चमन सुरहियूं गलियूं सूह भरियूं मोहे विझन मन वालीअ जो वतन सुनो सब संसार में सुभान अल्लाह मदीने जो शहर वा जणो हीरन भरियो थाल छोरन मथा छाम आ पिरत भरियो पाल इन भूमिय ते भाल वाह शहर शफी जो सुभान अल्लाह मुझा दोस्तों मदीने जे शहर जे अंदर मदीने जे शहर जी वावा थदड़ी हीर वणी या न वणी गाल मदीने जे शहर जी वावा थदड़ी घोरिया हवाऊं हिमेर जूं घोरिया मुल्क मलीर सुरहो थे शरीर घुमदे खिचूं घोट जूं वरी बुधो मदीने जी मिट्टी किया सुरही मिट्टी मदीने जी छाहे मुश्क अंबर कणियूं पवन कुर्ब जूं त ओतियो जणो अतुर ध्यान कजो हाणे हिते करमाबाद में मींह पवे खानपुर महर में मींह पवे त मिट्टी
सागी मिट्टी आ पर मदीने जी मिट्टी ते जेरी मल मींह जूं कणियूं पवंदियूं आहिनि खुदा जो कसम आ त मदीने जी मिट्टी ते जेरी मल मींह पवंदो आ त उन मां मुश्क खां वधीक खुशबू पैदा थींदी आ एड़ी के सेंट में परफ्यूम में मुश्क में अंबर में सुरान नाए जड़ी मदीने जी मिट्टी में रब सुरान रखिया सुरही मिट्टी मदीने जी छाहे मुश्क अंबर कणियूं पवन कुर्बजूं त ओतियो जण अतुर वल्लाह इन तुराबहाल मुमिनतुन पढ़ी पक्को कर फटन फुरड़ियुन जी दवा लाहे कोड़ कलर एडो आ असर वाह वाह मिट्टी मदीने जी ये मदनी आवाज किताब दो ये लिखियो ही मदीने शरीफ में पढ़ो तो ताके खबर पे तो मदीनो शरीफ आहे सुभान अल्लाह वरी बुधो तो मदीने जो पानी किया ये मिट्टी बुधई वरी मदीने जो पानी किया मिठो पानी मदीने जो आहे आपे हयात मिलल जर्र जन्नत सा सुरहिया सुगात वही ऐन मिन उयूनिल जन्नत बीर खुरस बागात केड़ी कजे बात ववा पानी परी जो बिटाई विच पे त पानी परी जे शहर जो परवर के तू पियार पोए भली मार लहन उजा गाय कड़ने जा मौला मदीनो दकार सुभान अल्लाह मुझा दोस्तों वरी बुध त मदीने जो घिटियूं किए ने जन घिटियुन ते मुझा सोना हबीब हली विया अजो 1000-1500 साल गुजरिया इन पर खुदा जो कसम आ अहले दिल के साहिब नजर जेकी आहिन बातिन वारी जन के रब दीद ॾिनी आ उन्हन के मदीने जी मिट्टी मजा अज भी महबूब जी सुरानी खुशबू ईंदी आ जो महबूब जे गली में गुजरी वींदा हुया उन गली में जा 3 ॾींहं सुरहान न वींदी हुई पर इश्क वारा चवन था 3 ॾींहं छा क़यामत ताईं खुशबू खत्म थियणी न आहे हम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी खुसरवी अच्छी लगी ना सरवरी अच्छी लगी हम फकीरों को मदीने हम फकीरों को मदीने की गली अच्छी लगी हम फकीरों को मदीने नाज कर तू ए हलीमा सरवरे कौनैन पर कर लगी अच्छी तू तेरी झोंपड़ी अच्छी लगी सरवरी अच्छी लगी ना खुसरवी अच्छी लगी हम फकीरों चाहो हम फकीरों को मदीने घिटियूं मुझे घोट जो नूरानी सब नूर घिटियूं मुझे घोट जो नूरानी सब नूर साजन जी सुरहान सा मिले साह सुरूर दर्ब दर्द बिथियन दूर हिन फलारी भूए ते सुभान अल्लाह
मुझा दोस्तों जॾहिं को मदीना मुनव्वरा में अचे तो मुझा सुना हबीब फरमाइन था त उन अचण वारे के मां सुञाणंदो आहियां। हे करमाबाद में आयो, हे खानपुर में आयो, हे घोटकी में आयो, हे केड़े केड़े शहर में आयो, मां मोहम्मद करीम उनके अचण वारे के सुञाणंदो आहियां। जेडी मल सिक मां सलात पढ़ंदो आ, सलाम पढ़ंदो आ, उन जो सलाम पंहिंजे कन्ननि सां ॿुधंदो आहियां ऐं उनके सलाम में जी जो जवाब ॾींदो आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्तों चिरमल सोने हबीब ते को सलाम पढ़े तो साईं फरमाइंदा मूं वटि हिकिड़ो सफेद नूर जो दफ्तर आ, जंहिं बि मूं ते मदीने में अची सलाम पढ़ियो उन दफ्तर में मां उन जो नालो लिखी छॾींदो आहियां। घोटकी वारो छा तव्हांजी दिलि बि घुरंदी या न महबूब जे दफ्तर में नालड़ो असांजो बि लिखिजी वञे। हाँ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। महबूब जे दफ्तर में नालो लिखिजी वञे ऐं क़यामत जे ॾियारे हुजूर फरमाइनि त मन जाअनी ज़ाइरन ला तामलहु हाजतन इल्ला ज़ियारती। जेको मदीने में अचे तो खास मुंहिंजी ज़ियारत जे लाइ, ॿियो को गर्ज़ न अथसि, ॿियो को मक़सद न अथसि के मिट सां मिलण या वापार करण या देख वेख जी नियत न अथसि। नियत इहा अथसि त पंहिंजे प्यारे नबी जो दीदार करे अचां, नबी जी दरबार जी ज़ियारत करे अचां। साईं फरमाइनि था जेके मुंहिंजी ज़ियारत जी नियत सां अचनि था कुन्तु लहू शफीअन व शहीदन यौमल क़ियामत। जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो इन जी शफ़ाअत बि कंदुसि, इन जी शाहिदी बि ॾींदुसि। महबूब सिफारिश कंदा मुंहिंजा मौला हे वीचारो करमाबाद मां मूं ॾे आयो हो, ए खानपुर मर मुंहिंजा मूं ॾे पंथड़ो करे आयो हो, मां हिन जो सिफारिशी आहियां। हाँ हाणे जेकॾहिं न मदीने वारे साईं जी ज़ात रब वटि सिफारिश करे थी, या सिफारिश अॻे या मोटे? जवाब ॾियो, इहा सिफारिश अॻे या ख़ाली मोटे? पोइ रब फरमाइंदो महबूब जंहिंजे लाइ तूं सिफारिश तो करी इन खां कहिड़ा लहणा लेखा, कहिड़ा हिसाब, कहिड़ा पुछाणा वठी जन्नत में दाख़िल कर। सुभान अल्लाह। कुन्तु लहू शफीअन व शहीदन यौमल क़ियामा। क़यामत जे ॾियारे शफ़ाअत बि कंदुसि ऐं शाहिदी बि ॾींदुसि, शाहिदी ॾींदुसि त मौला हे मुंहिंजो उम्मती मुंहिंजे मदीने में आयो हुयो। सुभान अल्लाह। वरी जे महबूब जी मस्जिद में निमाज पढ़ी न, हिकड़ी निमाज पढ़ी, छा मस्जिद नबवी शरीफ में मक्के में निमाज पढ़ी, हिकड़ी निमाज पढ़ो लख निमाज़ुनि जो सवाब, ऐं मदीने शरीफ में पढ़ी त हिकड़ी निमाज पढ़ो 2 लख। हाणे हदीस ॿुधाई मैं त हुजूर दुआ घुरी त हिते मिठो सवाब कर, हिते मिठियूं बरकतूं कर, त पोइ जे लख हुते आ त लख जी बीण घणी थींदी? 2 लख थींदी न। ऐं साईं फरमाइनि था मन सल्ला फी मस्जिदी हाज़ा कुतिब लहू हज्जतान मबरूरतान। जेको मुंहिंजी हिन मस्जिद नबवी में निमाज़ तो पढ़े उनखे 2 हज, पर हज कबूल पियल उन जे दफ्तर में रब लिखाई थो छॾे। मक्के में वञी 4 लख रुपया भरे हज करण जे लाइ 4 लख भरी, वो मक्के में छॾी हज जा पत्थरनि चबलनि जे विच में टोकरियूं पाई, मथा कूड़ाई, कुर्बानियूं करी, सफा मरवा टोड़ी, केॾीमहिल मिना, केॾीमहिल मुज़दलिफ़े, केॾीमहिल अरफात में टोकरियूं पाई, तॾहिं तोखे हिकिड़े हज जो सवाब मिलंदो। पर मदीने में हिकिड़ी निमाज़ पढ़ त 2 हजनि जो कबूल पियल। हलजे न मदीने। तव्हां छा था चओ? दिल कठे वधी या न? आयूं मिठल जे माग ते लारियूं भरजी लख, खाइन खुटाइन की न की राणा भञी रख।
दिए सुख अंगण जेकी आया। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझा दोस्तो जेको मदीना मुनव्वरा में अचे तो मस्जिद नबवी में वडी रूह संदी राहत मिले मुश्ताकन के उते फैज़ वडी फरहत सिकवारी साथ सदके सदियों उन मथा बेहंद 100 साल जी सदी जेरो हुजी मदीने शरीफ जी हिकड़ी घड़ी समय साल हिकड़े पासे मदीने जी हिकड़ी घड़ी वधिक कीमती वो बुधाए तो एड़े दर दिल पर जेते हलजे या न हलजे। हाँ हलजे या न हलजे। वो जेको हबीबन जे दर ते हले थो न त महबूब सोना नजरे करम कन था। कर तुरत मदीने त्यारी जिते आहे रहमत जारी दिस रोजे वारी जारी जिते आहे रहमत जारी उते भागन वारा वींदा आहिनि जेके साईं पाण सदींदा आहिनि उते बेशक आहे बारी दिस रोज़े वारी जारी। फकीर नाथ खान आई न ये तो पढ़ी बुधाए जाए ना केडी बार। हाँ ये तो किताब वांदो करे ओ जिते हजरत पाक हुजूर है उते कसम खुदा जो नूर है जिंजी कायम आ सरदारी दिस रोज़े वारी जारी। ऐ कर तुरत मदीने त्यारी जिते आहे रहमत जारी एक पासे हबीबन जो घरवा बे पासे मेरा बोई मिंबरवा विच में जन्नत जी क्यारी दिस रोज़े वारी जारी विच में आ जन्नत जी क्यारी दिस रोज़े वारी जारी। दिसो हर मांदर हुबकार आहे ॾाढी थाथल आई थदकार आहे आ छांव छटन जी प्यारी दिस रोज़े वारी जारी आ छांव छटन जी हाँ जिते आहे रहमत जारी दिस रोज़े वारी जारी। मुंह तलब दुनिया जी टोड़िया जान बवट छुपी चोड़िया चवे कर मुल्ला अंसारी दिस रोज़े वारी जारी जिते आए रहमत जारी दिस रोज़े वारी जारी। जो सल्लल्लाहु अलैहि या सुभान अल्लाह। हिकिड़ो वाक़ियो आहे मदीना मुनव्वरा में हिकिड़ो हिंदुस्तान मां बुज़ुर्ग वियो मदीने शरीफ मसाना हिंदुस्तान जो बुज़ुर्ग मदीना मुनव्वरा पहुतो चई जॾहिं मदीने शरीफ में वियुसि अदब जी जाइ आहे थी मानड़ी बची पई ओपर थी पई या पुटियूं खाधियूं त वरी हॾड़ा बची पिया खणी ये पासाए तो करे रखियुमि त भला को बिल्ली को जानवर को खाईंदो ध्यान न थिए कंहिंजे कम अची वञे चई उहा रखे मोटी आयुसि थोरी देर खां पोइ निकिरां ॾिसां त हिकिड़ो नंढड़ो नींगरड़ो आहे ॿारड़ो आहे उहे ओभर जा टुकर खयूं खाए बीठियूं उहे जेके हॾड़ियूं चूसे उछलायूंसीं उहे खयूं चूसे रहियो आहे। उन नंढड़े खे जो ॾिठुमि मूंखे हैरत लॻी त ही ॿारड़ो कीअं ही ओभर जा टुकर ऐं हीअ उछलायल मानी खाई रहियो आहे। मूं वञी पुछियोमांसि त बचड़ा तूं हीअ मानी ही उछलायल मानी छो थो खाई त उहो निंगरो चवण लॻो त साईं मां यतीम बच्चो आहियां मुंहिंजो बापो गुज़ारे वियो आहे मुंहिंजो पो गुज़ारे वियो आहे
यतीम बार आया ये ओबर जा टुकर खाइंदो आया हिकड़ी अम्मड़ बेवाही थम या मानी ओबर जी गोले बोले अम्मा के भी खाराइंदो आया अम्मा भी खाइंदो आया। बुजुर्ग फरमायो तो मुके दिल में ॾाढो रहम आयो तो यतीम बच्चो हुजूर जो पाड़े सिरी हेड़े गुरबत में आ जेको भी मूं वटि ख़र्च जा पैसा हुया सब उनके ॾेई छॾे मुंहिंजो पुट खणी वञ तुंहिंजी अम्मा खे ॾे न मूं अन्न पाणी वठी खाओ। छोकिरो उहे पैसा खणी ख़ुशि थींदो वियो हलियो पोइ थोरी देर गुज़री त वरी मोटी आयो ॿार ॾो उनखे जो का शइ मिलंदी आहे त ॿार वरी वरी ईंदो आहे कि वरी मोटी आयो मूं चयो मांस बच्चा भला पैसा तुंहिंजी अम्मा खे ॾिनई चई हा मां खे ॾिनमि ॾाढो अमड़ ख़ुशि थी आहे तोखे दुआऊं ॾिनियूं अथई जो असां तो मिसकीननि जी तो संभाल नंढी पोइ मूं ने नंढड़े बचड़े खे चयो त बच्चा जे तूं मूंसां हली त मां तोखे हिंदुस्तान पंहिंजे मुल्क ॾे वठी हलां मां तुंहिंजो पीउ थींदुसि तोखे पालींदुसि निपाईंदुसि भला भला कपिड़ा पाराईंदुसि तोखे भलियूं मानियूं खाराईंदुसि ओभर जा टुकर न तोखे भलियूं मानियूं खाराईंदुसि तुंहिंजी ख़िदमत कंदुसि पंहिंजे मदरसे में तोखे दाख़िल कंदुसि तोखे पढ़ाईंदुसि आलिम थींदे वॾो थींदे जवान थींदे पोइ आलिम थींदे पोइ तोखे वठी अचे मदीने में पंहिंजी अमड़ वटि ते छॾे वेंदुसि इहा ॻाल्हि क़बूल अथई। नंढड़ो चवण लॻो त बाबा साईं मां ईअं हाउ न कंदुसि चएसि अम्मा खां न पुछां मूं चयो भला अम्मा खां पुछी आहे। छोकिरो घर वियो मोटी आयो चई बाबा मूंखे अम्मा मोकल ॾिनी आहे चए थी भली तूं गॾिजी वञ हिंदुस्तान हाणे मां तयार आहियां। पोइ नंढड़े खे चीच मां वठी मां हीअं मस्जिद नबवी ॾे हलियुसि मूं चयो अॼु खां वठी तूं मुंहिंजो बच्चो ई मुंहिंजो पुटड़ो ई चीच मां वठी मस्जिद नबवी ॾे वञा पियो रस्ते में हिकिड़ो छोला पियो चणा पियो खपाए छोकिरे पुछियो त बाबा भला हिंदुस्तान में हे चणा हूंदा आहिनि मुंहिंजो पुट खोड़ चणा तूं उते हल मां तोखे चणा खाराईंदुसि। वरी अॻिते हलिया हिकिड़े गाॾे ते को केला पियो खपाए सूफ़ पियो खपाए त छोकिरे पुछियो त बाबा भला हिंदुस्तान में हे केला हे सूफ़ हे मेवा हूंदा मुंहिंजो पुट खोड़ सूफ़ खोड़ केला तूं हल त मां उते सभु नेमतूं तोखे खाराईंदुसि। जी हलूं पिया मस्जिद नबवी जे दर ते पहुतासीं जेॾी महिल मस्जिद नबवी जे दरवाज़े ते पहुतासीं त छोकिरे चयो त बाबा भला हिंदुस्तान में मस्जिद नबवी हूंदी बाबा ॿुधाए त सही भला हिंदुस्तान में मुंहिंजो महबूब जो हिसाब रोज़ो हूंदो हिंदुस्तान में ॿुधाए ही रोज़त मिन रियाद जन्नत जन्नत जो बागीचो हिंदुस्तान में हूंदो बाबा भला ॿुधाए हिंदुस्तान में मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफा करीम हूंदो। बुजुर्ग फरमाया मूंखे रोज निकिरी वियो रोई चयुमि त बच्चा जेकॾहिं हीअ पुनल उते हुजे हा त पोइ हेॾे असां छो अचूं जेकॾहिं हीअ दरबार हीअ मस्जिद नबवी ही रोज़त मिन रियाद जन्नत हिंदुस्तान में हुजे हा त पोइ हेॾे छो अचूं हा। पुट ॿियो त सभु कुझु थी सघे थो पर मदीने जूं ही नेमतूं ॿियो किथे न आहिनि जेकॾहिं हीअ दरबार आहे त ज़र्फ़ हिते ई आहे। पोइ छोकिरे वठी थाह कई जे बाबा बुख सहंदुसि ओभर जा टुकर खाईंदुसि यतीमी ते गुज़ारो कंदुसि पर मदीनो को न छॾींदुसि मदीनो को न छॾींदुसि। अॼु आशिक़ रोअंदो राति सॼी जंहिं ॻाल्हि पिरीअ जो पार ॾिठो अॼु आशिक़ रोअंदो राति सॼी जंहिं ॻाल्हि पिरीअ जो पार ॾिठो सोचान कंदो कुर्बान खिली जंहिं यार ॾिठो दिलदार ॾिठो अॼु आशिक़ रोअंदो
लखतानन जा जे तीर हलने जे ख्वारी मलामत मानू खिलने जे तलब अंदर ताजीर मिलने ना मुड़ दो जे महदार डिठो अज आशिक रोंदो रात सजी जे काल प्रिय जो पार डिठो ही अज ही इश्क अजब इसरार आए कंदो नांगोई निर्वार आए जणो कंदु कुलने ते पार आए सो गोरी दो जे यार डिठो अज आशिक रोंदो रात सजी जे काल प्रिय जो पार डिठो हटकायर तू जो कमुना छा संदे तो में दमुनया पुट इश्क वारो रस्तो कायर जो कम ना है महबूब जो आशिक थी त थी देखार जे यार सा लू लाई त लाए देखार हटकायर तू जो कमुनया छा संदे तो में दमुनया तो जा तो जमादर जमुनया तो नाए संसार डिठो अज आशिक रोंदो रात सजी जी काल प्रिय जो पार डिठो सुभान अल्लाह जो सल्लल्लाहु अलैहि कया सुभान अल्लाह ओ भाइयों दोस्तों जे गमगीन आयो करसाई आयो दर्द तव मर्ज तव परेशानियों तव दुनिया वारा रुसी व्यान घबरायो न दिलगीर न थियो दस मां थो ॾियांव दर्द लही वेंदव दुख लही वेंदव परेशानियूं हटी वेंदव हिकिड़ो भेरो हली दिल पर नबी जो दीदार करे अचो मुंहिंजे महबूब जी बारगाह ॾिसी अचो खुदा जो कसम ॿिन्ही जहान जो खुशू मिली वेंदव ॾिसी तुंहिंजा नूरी निज़ारा ॾिसी तुंहिंजा नूरी निज़ारा लथा मन जा मूंझ मुझारा पिरी तुंहिंजे पाड़े में पिरी तुंहिंजे पाड़े में चओ पिरी तुंहिंजे ओ ॾाढा कुर्ब ॾिनई कुर्बाएता ॾाढा कुर्ब ॾिनई कुर्बाएता जेके आया उते आसाएता पिरी तुंहिंजे पाड़े में चो चो पिरी तुंहिंजे पाड़े में वाह देस तुंहिंजो दिलवारो वाह देस तुंहिंजो दिलवारो जिते रहमत जो वसकारो पिरी तुंहिंजे ओ ॾाढी रूह खे रात आई ॾाढी रूह खे रात आई हाणे जानी के चैन जुदाई पिरी तुंहिंजे पाड़े में मूंखे घरेड़ो घोट मिलाई मुझे मन जी आस पुजाई पिरी तुंहिंजे पाड़े में पिरी तुंहिंजे पाड़े में पिरी तुंहिंजे पाड़े में वाह अरबी तुंहिंजो आस्थानो वाह अरबी तुंहिंजो आस्थानो तुंहिंजो करमुल्ला मस्तानो
पिरी तुझे पाड़े में पिरी तुझे हाय 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 पर जेरी मला सलाम करण वञो न सलाम करण हाय 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 तो महबूब सोना ही ॾिसण हाँ हाय 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 मवाज शरीफ ते जेरी मला सोना हबीब जे सामो अचो त महबूब ही ॾिसण था त मुंहिंजो गुलाम अॼु मुंहिंजे दर ते आयो पोरी जाली मुबारक ते हू बीठा आहिनि मस्ताना ख़बर अथई जाली वारनि जी उहे बीहण न ॾींदा आहिनि चवंदा आहिनि सलिम व तमाशी माना सलाम कयो तकड़ा हलो बीहण न ॾींदा इश्क वारा चवंदा का थोरी देर बीहूं को दिल जो हाल तो ओरे वठो को पिरी असां पंहिंजे दिल जी ॻाल्हि त करे वठो हू चवंदा तकड़ा वञो पोइ उन्हनि खे अर्ज़ु कयो अथमि तूं तरस खड़ी एॾी तकड़ न कर ओ यारीअ वारा जाम ॾिसां आयो आया परे खां पकड़ न कर छॾ पलक खड़ी पगदार पसां तूं तरस खड़ी एॾी तकड़ न कर ओ यारीअ वारा जाम ॾिसां मुंहिंजो साईं ॾाढो आहे सखी तूं बि सदके वञा सखावत कर ॾाढा दिल जे अंदरि अरमान यथ में छॾ साजन सां इज़हार कयां ओ यारीअ वारा जाम ॾिसां हिन सोणल जेका सिकंदो हुयुसि उथी आधी रात जो रोंदो हुयुसि ॾाढी मुश्किल सां मूंखे वीज़ा मिली ॾाढी मुश्किल सां मूंखे वीज़ा मिली छॾ हाल अंदर जा ओरे ॾिसां ओ यारीअ वारा जाम ॾिसां छॾ हथ रखणा महबीब अॻियां मुंहिंजे मुंहं खे छाले फेरींदो ॾाढी तांग अथ में तन मन जे अंदरि मां मवाज जे वञी वेझो बसां ओ यारीअ वारा जाम ॾिसां मुझो ज़ोर नहीं मुझी ज़ारिया मुरुदे मेरे गुजारिया मुझी ओट अछो यो आरिया छड़ दिले पर जो दीदार पसा सुभान अल्लाह हिकड़ो मानू यमन में आयो किथा यमन मुल्क में आयो जेमल मवाज शरीफ ते पहुतो ही हबीबन जे सामो त अर्ज़ तो करे त या रसूल अल्लाह मां ॾाढो परे खां आयो आहियां साईं पंध प्यादल जबल पहाड़न जा पंध प्यादल यमन खां साईं पंध आयो आहियां मुंहिंजा महबूब हिते मदीने में मूंखे तोखो सवा ॿियो केरु कोन सुञाणंदो साईं मां तव्हां ॾे आयो आहियां तव्हां जो महिमान आहियां मूंखे साईं बुख बि ॾाढी लॻी आहे हेॾ सो मुंहिंजा कपड़ा बि सफ़र में मेरड़ा थी विया आहिनि साईं मूंखे खरड़ो बि कोन्हे ईअं पियो अर्ज़ करे जीअं को रूबरू कंहिं सां अर्ज़ कंदो आहे न ईअं महबूब खे इल्तिजाऊं पियो करे बराड़ी जो बद्दू माण्हू एराबी माण्हू महबूबनि सां ईअं इल्तिजा मोहबत मुंहिंजो सॾड़ा बीठो करे ईअं सॾड़ा कंदे कंदे ऐं चए थो त मस्जिद नबवी में अची बाब सिद्दीक़ वटि हीअं लेटी पियुसि अञा अख लॻी त मदीने वारे जो दीदार थी वियो साईं फरमाइनि था तूं असांजो महिमान आहीं न तोखे मानी असां था करायूं हबीबन जे हथ में हिकिड़ी मानी आहे ऐं खीर जो प्यालो आहे उहा मानी बि ॾिनऊंसि खीर जो प्यालो बि ॾिनऊंसि अधु मानी जो खाधई त ठहियो थी वियुसि
अधमानी खाधई ड्रो थी वियो ऐं खीर जो प्यालो पी छॾी बाक़ी जेको अधड़ बचुसि पटके जो वर खोले बराड़ी जा माण्हू जीअं कंदा आहिनि उन पटके जे वर में अधड़ मानी जो विझी वरी पटको वराए अख खुलियस सुजाग थियो ॾिसे त बुख बि लही वई उञ बि लही वई चपन खे उहा अछाण खीर जी थरी बि लॻी पई हाँ सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकड़े वहाबी मुल्ला तकरीर की आ नेट ते रखी आ मु पाण उन जी खबीस जी बुधी आ चे तो माज़ अल्लाह अस्तगफिरुल्लाह मां यो लफ्ज न चवां पर ताके बुधाया तो उन जे बद मजहबन का बचण जे ला बुधो तो उन जा गंदा अकीदा केड़ा है न चवे तो त तवा चोदा नबी हयातुन नबी आ अरे हु त मरी मिट्टी में मिली वियो माज़ अल्लाह अस्तगफिरुल्लाह सुम्मा अस्तगफिरुल्लाह मुझा दोस्तों ही हिनन जो पलीतन जो नजरियो आ असा अहले सुन्नत जो अकीदो असा जो सुनो हयातुन नबी आ चो हयातुन नबी आ हथ मथे खणी चो मदीने वारो हयातुन नबी हां हिया जेडी मल अर्ज करे थो को साइल त हयात आहिन तने त मानड़ी खारायूं से ना हाने जे मां सुजाग जो थियोसी वेठो सोचा पियो त कीअं महबूबन करम कयो कीअं मानी खारायूं हे चपन के खीर जी गची भी लगी पई आ तेसी हिकड़ो मानू आयो अचे मुके बाह में हथ विधई अदा हिते पासरे में घर रा तुंजे ला रहाश तैयार हल पंजे घर में हे तुंजा कपड़ा भी मेरड़ा है न हल त तोके कपड़ा भी धोई दियो साफ करे घर भी तुंजे ला तैयार सोचण लगो त यार हिन के मुझे घर जो फिक्र छो आ हिन के मुझे कपड़न जो फिक्र छो आ मां तो हुते अर्ज कयो होस न हबीबन वट लगे छो त हे आम न है एको मोकलियल जेको ही गालियों करे रहियो आ सो ही को मोकलियल आ चेदा मां इए कोन हलंदुस कपड़ा धोण जे ला न दींदो साए घर में भी न हलंदा पेरी मुके बुधा तो के मोकलियो के मुझे शर्त आ मुके बुधा के तो के मोकलियो चेदा जे चई तो शर्त आ त को भला मुंजो बिकड़ो अर्ज आ जी केड़ो जी जेका मानी तो के महबूबन खाराई उने मु गफड़ो मुखे भी खारा जी याद आयो तो मु अधड़ मानी जो काब में पटके में विधो जी ये पटको खोलिया तो वाकई अधड़ मानी जो पटके दे वर हां सुभान अल्लाह हाय 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 मदीने वाला साईं अजब करम कन था पिया अजब लखे गुलाम संदन टुकरन पे पलजी रहा तेरे टुकड़ों पे पले अब गैर की ठोकर पे न डाल झिड़कियां खाए कहां छोड़ के सदका तेरा अजब हबीबन जी सखा हले अजब सुनो हबीब हयातुन नबी आ पोडे खबर एड़े महबूब वट हल जे या न हल जे उन्हें दफ्तर में नालो लिखाए जे या न लिखाए जे ऐ जेको साईं जन जे बारगाह मा थी मोटे थो न गुनाहन का इए धोखी तो मोटे जे उन्हें दी ओजेनी मां जणियो ऐं जे कर्ज वारो दर्द वारो परेशान हाल वनी महबूबन वट अर्ज तो करे साईं फरमाइंदा इन्नमा अना लकुम का मसलिल वालिद मां मोहम्मद तवा जे ला इए शफी कया जे अब्बो पंजे बच्चन जे मेहरबान हो पुट हेरे ॾिसो जेडी मल पीउ ॾिसे बीठो पेर में पुट के कंडो लगे त अब्बे के दुख थींदो न थींदो अबो ॾिसे बीठो तो मुझे बच्चे के कंडो लगो आ तो कंडो सही न सगंदो चंदो मुझे बचड़े के तकलीफ थी आ मिठा तो मदीने वारो साईं अब्बे अम्मा जे प्यार का 70 भेरा वधी के मेहरबान हां पो जेकर तुजा दुख हन दर्द हन तकलीफूं हन हबीबन जो दर वठंदे खुदा जो कसम तुजा दुख दर्द सब रब लाहे भला जे मदीने न पहुतो ही तो हिते भी हबीब परे ना है अब नमाज कादे मुंह करे पढ़बी आ चो कादे काबतुल्लाह दे जरिमल मक्के वणो त हिय काबो अखियुन जे अगियो हुंदो हिय बैतुल्लाह साहब हां हिय जो मुंह करे पढ़बो त पुछा है न इमाम जे मुंह तरफ काबे जे हिय काबो नजर केंदो
वाह भाग उन्हनि जा जेकी मके पोता काबे खे हीअं ॾिठो पर जेकॾहिं काबे न पहुतो ही मके न पहुतो ही वेठो खानपुर महर में हिते चवी मूं तरफ़ काबतुल्लाह जे अल्लाहु अकबर नमाज थींदी कोन थींदी तू मके पहुते त कोन न बेतुल्ला में पहुते त कोन न बीठो त पंहिंजे घर में आई पर जे मोह ओॾे कई त ॼणु किबले ते पहुची वे नमाज थी वई हां जेकॾहिं टिकट नाहे पास वीज़ा नाहे मदीने न पहुतो ही वेठो पंहिंजे घर में हुज दिल जी तार मदीने वारे सां मिलाए खुदा जो कसम अॼु तो ते करम जा दर खुली वेंदा महबूब जा आशिक थी वञो हुजूर जा दर्जा परवाना बणजी वञो हुजूर जा फर्मा बरदार बणजी वञो दिल लगायो महबूब सां जिस्म हुजे घर में बच्चन सां ॿारन सां जिस्म तव्हांजो कमकार सां हुजे पर दिल मदीने वारे यार सां हथकार सां दिल मदनी मुख्तार सां ॻाल्हि वणे थी या न थी वणे महबूब जो आशिक थींदे या न थींदे जे आशिक थे तो तुंहिंजा हिते भी बेड़ा पार हुते भी बेड़ा पार हिते भी भलाई हुते भी भलाई पर खुदा न खास्ता जेकर महबूबन का मुंह मोड़ी हुजूर जे फरमा बरदारी का मुंह मटाई त न दुनिया मिलंदई न आखिरत मिलंदई मुंहिंजा दोस्तो ॿई जहान उन माण्हू जा बर्बाद थी विया जे महबूबन जो दर छॾे ॾिनो वो मिठा वो अॼु हिन भलारी महफिल में अहद कर वाइदो कर त अॼु खां वठी महबूब जो सच्चो गुलाम थींदुसि हाँ के पीपी जा जियाला के लीग जा जियाला के एमक्यूएम जा जियाला तू चो त मां मोहम्मद मुस्तफा जो जियाला आहे को मुस्तफा जो जियालो थींदो आहे को महबूब जो सच्चो आशिक थियण वारो पक था चो ॿई हथ खणो त मूवी वारो भी भरे अल्लाह जा मलाइक भी मूवी भरन था पिया हाँ सच्चा आशिक थींदो वो जे सच्चा आशिक थींदो तो महबूब जा फर्मा बरदार थी वञो नमाज 5 वक्त पढ़ो नमाज न छॾियो अल्लाह जो ज़िक्र न छॾियो कुरान जी तिलावत न छॾियो चोरियूं न कयो नशा न कयो भंग न पियो मुंहिंजा दोस्तो गरीबन सां ज़ुल्म न कयो मिठा जेको मुसलमान कंहिंखे ईज़ा तो पहुचाए साईं फरमाइनि था अज़ियतुल मोमिन नक्सिल काबत 70 मर्रा के मोमिन जी दिल खे रंजाए एॾो गुनाह हुआ जे 70 भेरा काबे खे ड्राहे कंहिंजी दिल न रुखायो पंहिंजे हथ सां पंहिंजे ज़बान सां मुंहिंजा दोस्तो कंहिंखे तकलीफ़ न रसायो फितनो न मचायो अल फितनतु अकबर मिनल क़त्ल फितनो जेको आहे सो क़त्ल खां बि वॾी बुरी शइ आहे क़त्ल करे कंहिंखे उफट मारे छॾे पर फितनो जेको मचाए थो उन फितने में कई जानियुनि वञण जो ख़तरो हूंदो आहे मुंहिंजा दोस्तो साईं फरमाइनि था ॿिन विढ़ियलनि जे विच में जेको सुल्हो कराए उनखे रब 20 हजनि जो सवाब अता फरमाए वो सुल्ह कराइण वारा थींदो या फितने वारा थींदो केड़ा केड़ा सुल्ह वारा थींदो हिकड़न माण्हुनि जी आदत आहे भुर भुर छेड़ा जंग मचे हां विढ़ाइण में ब विढ़न ते ताड़ियूं वजाए खुश थींदा ठाहिण में राज़ी न हूंदा वो बेटा तू ठाहिण वारो थींदे या ड्राहिण वारो जवाब ॾियो अल्हम्दुलिल्लाह हिन आस्ताने जे ठहण खां पोइ मूंखे जेका रिपोर्ट मिली आहे त अल्हम्दुलिल्लाह हिन इलाइक़े में 98 जेके झगड़ा फसादा घटि थी विया तव्हां ख़ुदा लॻ शाहिदी ॾियो त फ़र्क़ु थियो आहे या न थियो आहे अल्लाह खे हाज़िर ॼाणी ॿुधायो त फ़ाइदो थियो आहे या न थियो आहे घर घर में अल्हम्दुलिल्लाह गोठ गोठ में तकरीरूं वजन थियूं हर मोबाइल में फ़कीर जूं तकरीरूं आहिनि ऐं माण्हुनि में फ़ाइदो सुजागी दीन जी थी आहे थिया या न थिया थिया या न थिया मां सरदारन के अर्ज कंदुसि त असां फ़कीर तव्हांजी छांव में आया आहियूं तव्हांजे क़ौम जी ख़िदमत करण जे लाइ न हिते मूं अंबर उबिया आहिनि न हिते मुंहिंजो को दुनियावी गर्ज़ ऐं मक़सद आहे हिते मुंहिंजो अचणु सिर्फ़ ऐं सिर्फ़ अल्लाह जी इज़्ज़त जो कसम खणी ख़ुदा जे बैत में अल्लाह खे हाज़िर नाज़िर ॼाणी चवां थो त हिन जाइ ते मुंहिंजे अचण जो ॿियो को गर्ज़ न आहे सवाइ मुस्तफ़ा जे पैगाम पहुचाइण जी हाणे हे फ़कीर वेठा आहिनि ख़लीफ़ा हिननि खां पुछो त हिननि मूंखे भाड़ो किरायो ॾिनो आहे किरायो बि तेल बि पंहिंजो साड़े मां हिते पहुतो आहियां खुदा जो पैगाम खणी
अल्लाह जे दीन जो पैगाम खणी खुलूस सां हिकिड़ो सॾु ॾिनो अथम। उन में अल्हम्दुलिल्लाह केतिरा अहिड़ा माण्हू आहिनि जेके चोरियूं छॾे विया आहिनि, ज़िनाऊं छॾे विया आहिनि, शराब छॾे विया आहिनि। अॼु सूबेदार नंढो सूबेदार साहब आयो, मूं उनखे चयो त साईं तव्हां पुलिस वारा ॾोहनि खे रोकण जे लाइ वेठा आहियो, पघार वठो था, सरकार जी ख़िदमत कयो था। असां फ़कीरनि बिना पघार जे सरकार जी ख़िदमत कई आहे। जेकी तव्हांजे थाननि में मारूं खाई सज़ाऊं काटे न सुधरिया, अॼु तव्हां करमाबाद जे जलसे में अचो, तव्हांखे ॾेखारिया चोर चोरियूं छॾे विया, शराबी शराब छॾे विया, दीनदार बणिजी विया। हिन मजलिस में वेठा आहिनि, उन्हनि जो पुराणो शनाख्ती कार्ड वारो फोटो बि ॾिसो, वरी हींअर बि फोटो ॾिसो, ख़बर पइजी वेंदी त फ़र्क़ु केतिरो थियो आहे। अगे दाढ़ी न हुई, पटको न हो, जिक्र न हो, अॼु नेकी आ, सुन्नत आ, शरीयत आ, दीनदारी आ। मुंहिंजा दोस्तो, इहो फ़ाइदो ख़ुदा वास्ते तव्हांखे पैगाम पहुचाइण जो इहो नफ़ो मिलियो आहे। पोइ तव्हां ॿुधायो, इलाइक़े वारा, ॻोठ वारा, मुंहिंजे अचण में तव्हां ख़ुशि आहियो या ना ख़ुशि आहियो? मां अॼु कसम सां ख़ुदा जे घर में चवां थो, जेकॾहिं तव्हां में सिर्फ़ 100 माण्हू, हिन मजलिस में जा केतिरा हज़ार माण्हू आहिनि, हिकिड़ा 100 माण्हू उथी चवनि सही तव्हांजे अचण में असां नाख़ुशि आहियूं, मां अॼु वाइदो थो करे वञा वरी न ईंदुसि करमाबाद। मां अॼु वाइदो कयां थो वरी न ईंदुसि। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजे अचण में तकलीफ़ पहुती आहे, कंहिंखे मुंहिंजे तरफ़ां का तकलीफ़ पहुती आहे, त मां तव्हांखां माफ़ी थो वठां। जेकॾहिं मुंहिंजे अचण में तव्हां अरहा आहियो त मां न ईंदुसि। मुल्क ख़ुदा जो वॾो वसी आहे। चवंदा घोटकी ज़िले में करमुला न अचे, बाबा घोटकी तां ख़रीद त कोन कई आहे न। ज़िला बि अल्लाह जा, तालका बि अल्लाह जा, असीं बि अल्लाह जा, पैगाम बि अल्लाह जो, पैगाम मदीने वारे साईं जो। जेकॾहिं तव्हां नाख़ुशि आहियो त मां न ईंदुसि, जेकॾहिं तव्हां ख़ुशि आहियो त इंशाअल्लाह मां ईंदुसि, वरी ईंदुसि। बाक़ी वेहो थोरो वेहो। जेकी मुंहिंजे अचण में नाराज़ आहिनि उहे हथ मथे खणनि, जेके मुंहिंजे अचण में ख़ुदा ख़ुशि कंदुई, जेके मुंहिंजे अचण में नाख़ुशि आहियूं से हथ मथे खणो। मां ॾिसां जी भला जेके ख़ुशि आहियो अचण में, ख़ुशि आहियो सभई, ही मजलिस थींदी रहे, तव्हां राज़ी आहियो, वेहो। बाक़ी हिकिड़नि छोकरनि नादानी कई आहे, छोकरनि को फोन ते गुफ्तगू कई आहे, जन कन बुजुर्ग शख्सियतुनि जे बारे में नाशाइस्ता लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि। ऐं मां अल्लाह जो कसम खणी थो चवां त जन उन्हनि बुजुर्गनि खे ॻाल्हायो आहे, उन्हनि बुजुर्गनि खे न ॻाल्हायो आहे, उन्हनि मूंखे ॻाल्हायो आहे। उन्हनि गारियूं बुजुर्गनि खे न ॾिनियूं, उन्हनि मूंखे गारियूं ॾिनियूं। मुंहिंजो मुरीद उहो न आहे जेको बुजुर्गनि जे ख़िलाफ़ घटि वधि ॻाल्हाए। असां सभिनी बुजुर्गनि जे जुतियुनि जोड़न वारा आहियूं। ऐं मूंखे इहा ॻाल्हि चवण में को बि तामुल न आहे त हज़रत क़िबला साईं कंबर शरीफ़ वारा हज़रत साईं हुसैन शाह बादशाह मद्दज़िल्लहुल आली, अल्लाह खेनि सिहत सलामती सां वॾी उमिरि ॾे, अल्लाह उन्हनि जो सायो आले सुन्नत ते क़ाइम ऐं दाइम रखे। हज़रत साईं क़िबला कंबर वारा साईं मुंहिंजा बाबा साईं ॿई पाण में पीर भाई आहिनि, ॿई ख़लीफ़ा आहिनि। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह लाड़काणे वारनि जा, ऐं हज़रत साईं कंबर वारनि सां मुंहिंजी 100 भेरा मुलाक़ात थी आहे। ऐं साईं जन तक़रीबन हर भेरे इहा ॻाल्हि कंदा आहिनि त मूंखे फरमाईंदा आहिनि बच्चा, पाण फरमाईंदा आहिनि बच्चा तव्हांजो वालिद साहब जेको हुयो उहो मुंहिंजो दोस्त हुयो, असां सैकुलनि ते चढ़ी गॾिजी तबलीग कई हुई। हज़रत साईं जन फरमायो त तव्हांजे वालिद जा मूं ते थोरा आहिनि, उहा केसट साईं जे आवाज़ में भरियल आहे। जेकॾहिं तव्हां चवंदो नेट ते बि रखियल आहे, नेट ते यूट्यूब ते उहा साईं जन जी गुफ्तगू रखियल आहे, जंहिंमें हज़रत साईं क़िबला कंबर वारा मां साईं जन सां गॾु वेठो आहियां। साईं जन इहे लफ़्ज़ मुबारक फरमाइनि था त तव्हांजे वालिद जा मूं ते थोरा आहिनि, मूंखे तसव्वुफ़ जा सबक़ सेखारींदा हुआ, असां गॾु पीर मिठा साईं जन वटि गॾु उथंदा वेंदा हुआसीं। मुंहिंजा दोस्तो, हज़रत क़िबला साईं कंबर वारा मुंहिंजे बाबा साईं जन जा दोस्त आहिनि, मुंहिंजे सिर जा साईं आहिनि, मुंहिंजा वॾा आहिनि, मुंहिंजा आका आहिनि, आले रसूल आहिनि। मां उन्हनि सां वालिहाना मोहब्बत रखां थो। ऐं दरगाह आलिया भरचुंडी शरीफ, मां भरचुंडी शहर जे
कंदो आहियां भरचुंडी वाजा फकीर भी मुझे नजर में मोहब्बत वारा हैं भरचुंडी शरीफ के दरबार सा निस्बत रखण वारी जाब शाखा जाब गादिया वल्लाह बिल्लाह तल्लाह मां अल्लाह जो कसम खणी हर के हाजिर मौजूद जानी चवां तो हजरत किबला सही मियां आफ्ताब मददुल आली मुझा साईं हैं मुझी उनन सा मोहब्बत मां उनन सा मोहब्बत रखा तो मुझो कैसा भी इख्तिलाफ ना है न किबला साईं सैयद आशिक अली शाह रहमतुल्लाह अलैह उनन सा उन जे बचन सा भी मां मोहब्बत रखण वारो आहियां जेकी भी या रसूल अल्लाह चवण वारा मुझे सिर जा साईं है जन गाल्हायो आ टेलीफोन ते एक बे में गुफ्तगू कया उनन बूह खातो आ गंदु फैलायो आ कोई मुझा मुरीद ना है मुझो उनन सा ताल्लुक ना है जेकने को मुरीद वनी को किन्नु करे तो उन में मां जिम्मेदार त ना है ना भला हाने असा के जा उम्मती आयो चो मदीने वाले साईं जा हुजूर जो को उम्मती को वनी जिना करे तो हुजूर ते डोह पहुंचा तो सही हुजूर जो उम्मती जिना तो करे अब उस जो जिना तो करे तो वो पंजो पान तो आकबत तो विनाए ना भला के साईं किबला सैयद हुसैन शाह मददुल आली जन जो मुरीद वो जेकने को गुनाह करे तो साईं जन तो कोन चेवा तो उनके तू गुनाह कर मुर्शिद ते ये कोन चोंदा है तो तवा वनी फितना पकड़ियो मुर्शिद ते सबई सोनी सलाह सुठो सबक सोनी राह दिखारींदा है पर जेकने को मुरीद वनी घटिया कम करे तो यो उने जो पंजो जाती फेला उने सासा जो ताल्लुक ना है मुझा दोस्तों वरी मुखे दुखो इन गाल जो पोतो आ तो उआ एकड़न त गंद कयो उनन बिल्कुल सरासर बेवाजिबी गलत कम कयो पर उन्ने के वरी नेट ते रखे उनन जन फैलायो आ उन्ने के यो सुठो कम कयो बादशाह एकड़े के मुड़े ध्यान कजो बादशाह के मानू चो सी फलाणे मानू तो के गारियो दियो तो के हिय हिय पे चवे बादशाह जल्लाद के हुकुम दिनो तो हिन मानू तलवार खणी ज़बान वडी छडी उन्हें मानू चो सी मुंह तो उनजी गाल कई तवा मुखे छो ता सजा जो चवण वारो तो हु आ न बादशाह चो त हुन त ले चयो ले न चयो तू त चवी थो न बीठो मुखे मुझे सामो तो चवी न बीठो हाने हुनने अले गाल्हायो अले का हथ जी के ये भरिया या किए पाहे पर जन नेट ते रखे ये गंदगी के फैलायो आ ये मुरीद त नचे बा न उए न साईं किबला साईं कंबर वारन जा सजण है नासा जा सजण है मुझा दोस्तों जेके अहले सुन्नत में डिफेड़ विझण चाहन ता फिरका बंदी कन ता पीर परस्ती कन ता खुदा जो वास्तो ये फिरके बंदी छड्यो असा अगे ही मुझा दोस्तों अहले सुन्नत बडो पोइते पइजी विया हूं मुझा दोस्तों ये दिसो वहाबी केतरो जोर वठी विया हन बियो बद मजहब टोला केतरो जोर वठी विया हन असा सुन्नी कणा पाण में बचायूं असा त पाण में मोहब्बत रखूं न छा ता चो तवा मुझा दोस्तों मां वरी ऐलान तो कया त हजरत पीर साईं मियां आफ्ताब मददुल आली जन मुझा साईं है मुझी उन से मोहब्बत आ जे उनन के खिलाफ गालायो आ उन्हें साईं के न गालायो मुखे गालायो जे जने किबला साईं कंबर वारन के खिलाफ का लबकुशाई कया उनन साईं जन के न गालायो मुखे घटवत गालायो साईं मुझा सिर जा साईं है ऐ मां मेहड़ जे शहर लाड़काने जे शहर में आम जलसे में इयो तकरीर में चयो हुयो ऐ अज भी चवा तो त किबला साईं कंबर वारन दी हजरत साईं हुसैन शाह बादशाह कंबर वारन दी जुत्ती मां पंजे सिर जो ताज तो समझ मुजी साईं जन सा मोहब्बत आ बाकी साईं जे मुरीदन मजा इख्तिलाफ शुरू कितो जो साईं जे मुरीदन मजा 4 किताब मुझे खिलाफ लिखा है 4 किताब जन में मुखे घटवत गालायो जन मुझे डाडे के मुझी बड़ डाडी जेका अल्लाह जी कामिल आरिफा वलिया हुई ऐ मुझे पुटन के यानी मुझे चैन पीढ़ियन के उनन गालायो ऐ तवा जे करे बुथंदो भली साईं जन कंबर वारन जा मुरीद जन ता किताब खोले दिसो ताजी दिल न कढंदी त मां किताब पढ़ा रुगे दिसण भी गवारा न कंदो एड़ा उनन मुझे खिलाफ कूड़ा इल्जाम लगाए 4 किताब लिखया है बाजार में छपजी व्यान ओए विरहाईंदा ता वतन सजण सोना ऐ मु उनन के माफ करे छडियो आ अज भी माफ कल भी माफ सुबाणे भी माफ मां उनन का न बदलो वरतो आ न वठंदुस इंशाअल्लाह न मु लिखयो आ उनन के खिलाफ न लिखंदुस मां उनन के खिलाफ दुआ को वया जन मुझे खिलाफ तकरीरूं कयूं उन किताब लिखया न मु उनन के बख्शे छडियो आ मु उनन के माफी दई छडी आ बाकी अल्लाह सबके के दिसण वारो आ फैसला त रब जे हथ में है मदीने वारो साईं खुद दिसे तो पियो त केर केड़े कम साल मशगूल आए वो इयो फैसलो अल्लाह है उन जे हबीब दे हवाले मां फकीरन के गुजारिश कंदो जे के मूसा निस्बत रखन ता
जे हर वली जी इज्जत कयो, हर बुजुर्ग जी खिदमत कयो। जेकॾहिं को ॿियो बुजुर्ग ॾिसो था त उन जी बि ईअं इज़त कयो जे पंहिंजे पीर जी इज़त कंदा आहियो, पंहिंजे मुर्शिद जी जीअं इज़त कंदा आहियो ईअं सभिनी बुजुर्गनि जी इज़त कयो। सुन्नी उहो आहे जेको सभु या रसूल अल्लाह चवण वारनि बुजुर्गनि सां मोहबत रखण वारो। मुंहिंजा दोस्तो त ये इख्तिलाफ पैदा न कयो, झगड़ा पैदा न कयो। मुझे खिलाफ चवण था वोट की जिले में न अचे, सो मां अॼु तव्हां खां वोट वरितो आहे। ऐं ॾिसण वारा ॾिसनि बि था, ॿुधण वारा ॿुधनि था, इहे रिकॉर्ड बि थियनि थियूं पियूं। इंशा अल्लाह ताला फ़कीर ईंदो रहंदो। अञा बि मां तव्हांखे हिकिड़ो ॾस ॾेई थो वञा, जेकॾहिं तव्हां मुंहिंजे अचण में नाराज़ आहियो त वरी बि 100 ॼणा हिकिड़ो लिखो, कागज़ लिखी उन ते 100 ॼणा सही कनि, कूड़ा न, जाली न, सच्चा माण्हू जेके 100 ॼणा लिखी मूंखे कागज़ मोकिलनि त तूं हेॾे न अच, मां उन ॾींहं खां वठी अचणु बंदि कंदुसि। ख़ुदा ख़ुश कंदो तव्हांखे, अल्लाह से आबाद कंदो। जेकॾहिं तव्हांजी मोहब्बत आहे त इंशाअल्लाह फ़कीर बि तव्हांजो जुतियुनि जोड़ खादिम, जैसी सिरीअ में साह आहे तैसी ईंदा रहंदा। बाक़ी मुखालिफ़नि जी असांखे परवाह कोन्हे, असां जवाब न ॾिनो आहे न ॾींदासीं। मां फ़कीरनि खे अर्ज़ कयां थो त कंहिंखे बि जवाब न ॾियो। जेकॾहिं को गिला करे थो, मूंखे घटि वधि ॻाल्हाए थो, इश्तिहार फाड़े थो, तव्हां उनजो उहो रस्तो छॾे ॾियो बसि। उनखे जवाब न ॾियो, न उन सां जी ॻाल्हि में ई ॿुधो, ॿुधंदो त वरी तव्हांजे दिलि में ॾुख थींदो। उहा छांगे ई छॾ जेका धन खां धार चढ़े। मुंहिंजा दोस्तो त सच्चा मुख़लिस मदीने वारे साईं जा आशिक़ बणिजी वञो। मां कॾहिं बि ईअं न चयो आहे त मुंहिंजा मुरीद थियो, मां इहो सबक़ ॾींदो आहियां त मुंहिंजे मुस्तफ़ा जा जियाला थियो। हींअर बि इहो ई सबक़ ॾिनुमि त महबूब जा आशिक़ थी वञो। मुरीद भली कंहिंजा बि हुजो, कहिड़े बि सिलसिले में हुजो, मूंखे मुरीद करणा न आहिनि। न को मुरीद करण आयो आहियां, न मूंखे मुरीद जी ज़रूरत। मुरीद को क़ब्र क़यामत कोन छॾाईंदा न। इहा पैगाम यार जो पहुचाइणो सो या ड्यूटी अदा करणी आहे। मुंहिंजा दोस्तो तव्हां जंहिंजा बि मुरीद हुजो, मुंहिंजी का बि तव्हां ते पाबंदी न आहे। फ़क़ति इहो कयो जो मुस्तफ़ा जे दर जा आशिक़ बणो, हुज़ूर जा ग़ुलाम बणिजी वञो, सुन्नत शरीयत जा ताबेदार बणिजी वञो। महबूब जी फर्मा बरदारी वारी वाट वठंदो त इंशा अल्लाह ताला तव्हांजी दुनिया बि आबाद, तव्हांजी आख़िरत बि आबाद थींदी। ऐं मूं त इहो दिलि में सोचियो आहे त इंशा अल्लाह ईंदड़ को प्रोग्राम अहिड़ो रखंदासीं जंहिंमें मुंहिंजी दिलि चवे थी त इहे असांजा सरदार आहिनि। तव्हां महरनि जा सरदार न आहिनि, असांजा बि सरदार आहिनि, असांजा वॾा आहिनि। अक्रिमू करीम कुल क़ौमिन, हबीबन फरमाया त जेको क़ौम जा चङा मुड़ुस आहिनि उन्हनि जी तव्हां बि इज़त कंदा कयो। सो मुंहिंजो इरादो इहो आहे त सरदारनि खे बि असां दावत अर्ज़ रखंदासीं। ऐं उमेद आहे त उहे बि सुन्नी आहिनि, आशिक़ रसूल आहिनि, अलाह कंदो उहे बि हाज़िर थींदा। ऐं मुंहिंजो इरादो आहे त हज़रत क़िबला साईं भरचुंडी शरीफ़ वारा, साईं गादी शरीफ़ वारा, मां साईं जन जो न्याज़मंद आहियां। साईं जन सां मुंहिंजी मोहब्बत आहे, दोस्ती आहे। ऐं मरकज़ी जमात अहले सुन्नत में अल्हम्दुलिल्लाह गॾु कमु करण वारा आहियूं। सो इंशाअल्लाह मुंहिंजो इरादो आहे त साईं जन खे बि दावत ॾींदासीं। ऐं हज़रत साईं मियां आफ़ताब साईं खे बि इंशाअल्लाह दावत ॾींदासीं। जेके बि इलाइक़े जा मशाइख़ आहिनि उन्हनि खे दावत ॾेई इंशाअल्लाह हिते या रसूल अल्लाह कॉन्फ्रेंस रखंदासीं। छा तव्हां इन ॻाल्हि में ख़ुशि आहियो, राज़ी आहियो? इंशाअल्लाह मौसम सही थिए ऐं साईं जन सां मां मशवरो कंदुसि, क़िबला साईं भरचुंडी शरीफ़ वारनि सां मशवरो कंदुसि, पोइ जीअं साईं जन फरमाईंदा उन मुताबिक़ इंशाअल्लाह प्रोग्राम रखंदासीं। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। रब करीम शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमाइन। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह सभिनी जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं फरमा। ए मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके असां ते राज़ी थी। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान फरमा। या अल्लाह हिन करम आबाद खे क़यामत ताईं आबाद रखजां, हिन आस्ताने खे क़यामत ताईं आबाद रखजां। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम ही मुहम्मदी महफ़िलूं क़ाइम ऐं दाइम रखजां।
ए मुंहिंजा रब करीम पंहिंजे हबीब जे सदके ही मुहम्मदी मेला कायम ऐं दायम फरमाए जा। ए मुंहिंजा मौला जेकी हिन आस्थाने ते अचनि था उन्हनि जूं दिलियूं फैज़ मुहम्मदी सां भरपूर फरमा। जेकी साइल आया आहिनि उन्हनि जा सुवाल पूरा फरमा। जेकी मुश्किल ज़दा आया आहिनि उन्हनि जूं मुश्किलातूं आसान फरमा। पंहिंजे हबीब जे सदके असांजा हथड़ा खाली न मोटा। ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा रब करीम, ए मुंहिंजा मालिक मेहरबान, असां सभिनी खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। पिरन जो पाड़ो नसीब फरमा। मदीने जी इश्क ऐं अदब सां हाज़िरी नसीब फरमा। ए मुंहिंजा मौला, तू असांजो थी असांखे पंहिंजो बना। ए मुंहिंजा मौला, मदीने वारे साईं जे दर जो सच्चो आशिक बना। बेनमाज़िन खे निमाज़ी बना, तालिहन खे सालिह बना, बदआमालन खे नेक आमाल बना। ए मुंहिंजा मौला, असां खां उहे कम करा जिन में तू राज़ी, तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा मालिक मिठड़ा, तू असांजो थी असांखे पंहिंजो बना। ए मुंहिंजा मौला, जेकी परेशान आहिनि उन जूं परेशानियूं दूर फरमा। जेकी हाजतमंद आहिनि उन जूं हाजतूं पूरियूं कर। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक।